छा अव्हां खे घरेलू मसला आहिनि? छा अव्हां खे इंश्योरेंस तकाफुल बाबति के इश्काल आहिनि? छा अव्हां इस्लाम ऐं मुसलमाननि बाबति आलमी साज़िशनि करे फ़िक्रमंद आहियो? छा अव्हां वधंदड़ मुआशरती बेहूदगी ऐं बेहयाई करणु परेशान आहियो? छा इस्लामी महीननि में थींदड़ रस्मनि ऐं रवाजनि बाबति अव्हां मुंदल आहियो? अल मदीना इस्लामिक रिसर्च सेंटर पहिरियों दफ़ो अव्हां जी पंहिंजी ॿोली सिंधीअ में खणी अची रहियो आहे वेबिनार। अचो त पुछूं ज़िंदगीअ में परेशानियुनि जो हल उलमान खां, जेके क़ुरान ऐं हदीस मां असांजी रहनुमाई कंदा। अहिड़ो अनमोल सिलसिलो जंहिंमें हूंदा अव्हां जे सभिनी सवालनि जा जवाब ऐं समूरनि मसइलनि जा हल। अव्हां जे सवालनि जा जवाब ॾींदा वक़्त जा मुस्तनद उलमा किराम ऐं बहितरीन मज़हबी स्कॉलर मौलाना डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समू, मौलाना अब्दुल समद अल मदनी, मौलाना हाफ़िज़ शबीर अहमद जमाली, मौलाना जमशेद सुल्तान आवाण। ॾिसण न विसारींदा 27 फरवरी छंछर जी राति जो 9 वॻे। प्रोग्राम में हिसो वठण तोड़े पंहिंजे ज़ाती सवालनि ऐं मसइलनि खे वंडण लाइ स्क्रीन ते ईंदड़ व्हाट्सएप नंबर सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा।